जे खीसे में जड़ा डेम्बू बैठा हुआ ममताज मौला ही हो गया दस्यूं जना दस मुल्लन जी मार तो जो निकाह थियो हाले थींदो निकाह के एल्फी न हणास त मूंखे चइजांइ लत्तूं हणंदो न माईअ खे तब पचर न चढ़ी अथसि पढ़ाईंदुसि बि मां बड़े वाह ख़ासि केली फ़क़ीर बड़े वाह पिता बड़े वाह चाचा मेवा चाचो मां मेवो कहिड़ो आहे इन जो नालो त माओ रखोसि ॿ टे चूज़ा न पियो कढे अल्लाह बख्शली ज़रदारी छाचो चइसि ख़ासि केली न आहिनि मुंहिंजा भाइर पाड़े में इहा अख रखंदा थियो पाड़े ज़रदा ज़रदा ग़रीब है ना ख़ासि केली को निपुड़े जूस कट वाड़े वा बख्शली तोखे पाड़े जो हया जैसे ख़ासि केली जो ना है प्रोग्राम समझ त बख्शली पाड़े में या नजर हो जे दुआ कयूं या निकाह थींदो शायद वकील किथे अलाए वो चवंदा तव्हां चओ पिया बस कर हाँ मां बयान कयां अलाए तव्हां ॾाढी बत्ती बारी वेड़े अमीर फतेह अल्लाह तेरी उमिरि जी बरकत ॾे तुंहिंजा चार ई गियर फिरी हाँ वरी मां भिटाई ॿुधाईंदुसि पोड़ा मुड़ंदा चाचा न कर ख़र्च मां सॼी ज़िंदगी ॾिनो आहे ऐं ज़रूरु भत कंदुसि छा कयो अथई चई 4000 कार्ड 8 ताड़ियूं मण कुकुड़ 3 पाॾा उठ जेॾा जनरेटर नवाब शाह जा खदड़ा 7 लाख खर्च कई मिले स्कूल 7000 वेठो अहमदाबाद होटल ते रामबड़ पियो मैं 5000 ॾिता मस मैं कर 500 ॾे जल दादा जलियो होसे न तोखे नकर खर्च हाणे पिन्नू वञी नवाब छा त पोड़ाऊ परणायो छोरन के पोड़न के चओ न साईं मोण माकड़ खाई वई कमंद दा ब मसा कोन दुआ कर अल्लाह कणक च बरकत दे तो त ब फसुल क्या छोरे जा त 6 फसुल विया हलिया अम्मा असां के पी मां त वणन ही न था छोरा गाड़ी ते लिखा अमर जी तो पिणे धाड़े लो हो छा न सतालो पी मां मीर फतेह वठींदो आ खुदा जो कसम जमल वालिद साहब इंदो आ न उथी पियंदो आ पीउ जे अदब में या सारा छोरा अगु जावल बाबा मैं नवाब शाह पे हलदा हां तू पीछे आन ए गाड़ी ते वने पीउ पंध अचे हणा बटे बेल चा ना सूची रे बाबो इया जेड़ो असान जो दोस्त हो या तो के नक कोने या जरदारन में पानी कोने कर्ज थे वने कर्ज पहिरियों त खणो ही ना अहमदाबाद वारन के उधर ते रेल मिले न टीटी सूटी हाणे मां कराची हिकिड़े खे चयो न्याणियूं नथो परणाए अञा नंढड़ियूं आहिनि वात मां खीर जी धप पई अचे मुंहिंजो ख़्यालु कजां इहो खीर ख़राब न थी वञे इहो ख़राब थियो त दही बि कान्हे